छोरा हेॾे आ। अरे बाबा साहब थो अचे, इन खां सफ़ाई वठी ऑर्डर वठी इंजो चङी तरह ख्याल रखिजो। ॾही या ईअं सम्झो कंहिं में आहे न। पानी जाना है दबाव ने तो दिया बिना अरे बाबा मानी के गरम गरम हण सफा भी है कि कड़क मानी हुजे। हाँ ये हिम्मत क्यों, शाबाश शाबाश। जी साहब हुकुम कयो बाबा। पुट ये पानी तो थधो खणी आ न पुट, बर्फ विझे तो सेठ के मुंहिंजे नाले जो साहब आयो आहे। ठीक है साहब। अचे साहब। ॿुध इहो भाॼी में छा थी पुट? भाॼी में स्पेशल कढ़ाई आहे साईं, पीसा आहिनि ऐं सॼो कुकुड़ सजी थियल आहे, मच्छी भी आहे साईं, वग़ैरह वग़ैरह सॼा आइटम आहिनि ऐं मच्छी भी तयारु थियल आहे साईं। छेले जी कढ़ाई भी आहे, वाइट कढ़ाई भी ठाहियो था? जी साईं वाइट कढ़ाई भी आहे। बिरयानी बिरयानी हर शइ आहे? हाँ साईं आहे, ही वॾो होटल आहे साईं, मशहूरु होटल आहे। इहो सब्जी में छा तयारु अथव? सब्जी में साईं मिक्स सब्जी भी आहे, आलू मटर भी आहिनि ऐं भिंडी भी तयारु थियल आहे, छोला दाल भी आहिनि साईं। अच्छा इहो कोल्ड ड्रिंक वग़ैरह में छा आहे, कहिड़ी कहिड़ी बोतलूं आहिनि? कोल्ड ड्रिंक में शुगर फ्री आहे, पेप्सी आहे, फंटा आहे, मरंडा आहे ऐं हर बोतल आहे साईं। मिनरल वाटर भी आहे साईं, थधो सफ़ाई यखु रखियो आहे। अच्छा आइसक्रीम वग़ैरह भी आहे? भला इहो तो ॿुधाए चांहि कीअं आहे हिन होटल जी चांहि? साईं मिठे में आइसक्रीम भी आहे, चांहि त सफ़ा लाजवाब आहे, चांहि जी त का ॻाल्हि ई न कयो साईं, ईअं सम्झो सफ़ा मीरपुर जो माओ। वाह वाह, चांहि एॾी मशहूरु आहे। पोइ पुट ईअं कर तूं बाटे खे धोई साफ़ कराए सेठ खे मुंहिंजे नाले चओ हिकिड़ो फिको हाफ खणी आ। ॿियो साईं को कढ़ाई बड़ाई ऐं छेलो। ॿियो बाबा कहिड़ो मानी जो टाइम आहे जो मां कढ़ाई खावां? अरे बाबा चांहि जो टाइम आहे, बाटे खे धोए हिकिड़ो फिको हाफ खणी आ, वञ फिको हाफ खणी आ, सेठ खे चओ मुंहिंजे नाले। वाह साईं वाह, हेॾी सारी कार ते वरी फिको हाफ, अरे लाख जी लानत थी। अरे बाबा हिम्मत क्यों वो इनके पानी जो अंदरा बैठो था। अरे बाबा छाती बूथ खराब क्यों थी, किने वागड़ वागे छा साहब आर्डर ॾिनो आहे? साहब साहब मुख्य असांजो कयो अथई फिके हाफ जो ऑर्डर ॾिनो वठी गए अथई साहब साहब। अरे छा हे असां खां वॾा शापर रखी आयो आहे फिके हाफ जे लाइ, उहो बि हाफ चांहि जो। इनखे धिका ॾेई ॿाहिरि कढो, भॼो छोरो सभिनि खे सॾु कर। चांहि चई आहे, छा मतिलबु आहे, छाजे लाइ आयो? शादी रे चांहि हाफ जो ऑर्डर तो चांहि पीनो होटल में चांहि हाफ थी कोन यार होटल ला तो चाय दे। अरे ऐसा जो साहब का कढ़ाई खाइदो। अच्छा तू न तो चाय न खाने भयो ने भागो जान छुटी हेडो सारो होटल लखे रुपया खर्च हाफ चाय पीना वे माण्हुनि जो अकुल त ॾिस। चढ़िया माण्हू सभु असांजी गर्दन। हलो चङो थियो वे। हलो ओबा वञा तो ॻाल्हाए तो वञा तो। होॾे छपरे वारे होटल में हाफ मिले तो वरी हिते हाफ नथा ॾियो। हा उहो होटल भलो आहे।